जी सॼी सिंध जीअं हैदराबाद में बि गर्मीअ जी लहर वधी वई आहे ऐं गर्मी जी लहर वधण सबबि कारोबार सख़्तु मुतासिर थिया आहिनि। एक तरफ़ सख़्तु गर्मी ऐं ॿिए तरफ़ वरी हैदराबाद जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे उते लोड शेडिंग माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। कारोबार सख़्तु मुतासिर थी विया आहिनि, रोड रस्ता वीरान थी विया आहिनि। हिन सख़्तु गर्मी सबबि जेके स्कूल आहिनि जेको आहे सो उन्हनि स्कूलनि में तालीमी सिरिश्तो बि ॼण त अधूरो रहिजी वियो आहे। ॿार स्कूलनि वञण खां बि कीॿाइनि था, जॾहिं त शहर में कारोबार बि जेको आहे सख़्तु मुतासिर थियो आहे। शहर जे अंदरि जेके इस्पतालूं आहिनि, इस्पतालुनि में जनरेटर न हुजण जे करे जेके मरीज़ आहिनि उहे बि हिन सख़्तु गर्मी में बेहाल बणियल आहिनि। ऐं शहर जे हिन वक़्तु मां तव्हांखे ॾेखारे सघां थो त हिकु मेन चौक ते बीठो आहियां। गर्मी जे सबबि रोड रस्ता वीरान नज़र अची रहिया आहिनि। माण्हू घरनि ताईं महदूद रहिजी विया आहिनि। जेके माण्हू घरनि में मौजूदु आहिनि उन्हनि जो वरी बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ु वॾो जेको आहे सो एहतजाज आहे। माण्हुनि जो चवणु आहे त हू सॼो ॾींहुं मज़दूरी महिनत कनि था, पंहिंजा कारोबार कनि था, पर जीअं राति जो घरनि ॾांहुं वञनि था त उन्हनि खे आराम बि नसीबु नथो थिए। लोड शेडिंग उन्हनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहर में जेका इहा सख़्तु गर्मी जी लहर आहे उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो बेहाल करे छॾियो आहे। उन हवाले सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था कुझु शहरनि सां त हिन सख़्तु गर्मीअ में उहो कीअं पिया सिस्टम हलाइनि, कीअं उन्हनि जो जेको आहे सो कारोबार आहे ऐं कारोबार खे केतिरो नुक़सानु रसी रहियो आहे, या ही जेको लोड शेडिंग जो आज़ार आहे उहो उन्हनि सां कीअं जेको आहे सो मामिलो थिए पियो। अचो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था शहरनि सां त हुननि जो हिन सिलसिले में छा चवणु आहे। गर्मी आहे, तमामु बेहद गर्मी आहे। बिजली कोन्हे, का शइ कोन्हे, असांजो कारोबार कोन्हे, बुख पिया था मरूं बाबा। 4-4 5-5 कलाक बिजली बंदि आहे बाबा। लोड शेडिंग आहे, कारोबार ते हर शइ ते असरु आहे। राति जो पोइ आराम कीअं था कयो, ॾींहं जो मज़दूरी कयो? साईं सॼी राति वेठा आहियूं, ॿाहिरि बि छा कयूं, एॾी गर्मी आहे, वेठा आहियूं। वापडारनि जी लोड शेडिंग जाम आहे। घर वञूं था त हुते बि लाइट न आहे, हिते अचूं था कम ते हिते बि लाइट न आहे। आराम बसि मच्छरनि में पिया आहियूं जहिड़ा। गर्मी त ॾाढी तेज़ थी आहे। ॾिसो रोडनि ते माण्हू ई कोन्हनि, गर्मी एॾी तेज़ थी आहे, माण्हू ई कोन्हनि। गर्मी लाइट बि 24 कलाक बंदि लॻी विया। गर्मी में त मज़दूर हमारा बेहोश थी विया आहिनि। गर्मीअ में ग़रीब माण्हू मज़दूरी त करणी आहे, नथा कयूं तॾहिं बि कीअं हलंदो जान। लाइटनि ॾाढो जीअण हराम करे छॾियो आहे। बसि लाइट आहे ई कान का, मच्छर ॾाढा मच्छर आहिनि। राति जो निंड ई कान थी अचे, ॾींहं जो निंड कान थी अचे। पाणी बि कोन्हे को, मरी विया आहियूं। न विहजण लाइ न पाणी आहे, न पीअण लाइ पाणी आहे। मज़दूरी कयूं या पाणी भरे अचूं बचण लाइ। हा हालत आहे वॾी। हाणे मज़दूरी ते वञूं त पाणी केरु भरे? जो पाणी भरियूं था त जेको आहे मज़दूरी ते कोन था वञूं, मज़दूरी नथा आहियूं त माना पोइ हा कम ई नथा अचनि। खाइण पीअण लाइ का शइ कान्हे का, वेठा आहियूं। पोइ हिते माली जी ड्यूटी कंदा आहियूं। हिते गर्मी लॻी आहे, तड़ बि करूं पिया, कम बि करूं पिया, मरी विया आहियूं। सफ़ा ग़रीब आहियूं ॾाढा। न बिजली आहे, असां वटि महीनो थियो आहे, न पाणी आहे, न ॾाढी परेशान आहियूं ॾाढा। अॻियां वाटर सप्लाई था भरींदासीं वञी, हितां नाके तां आहियूं गिदू नाके तां, उते पाणी न को लाइट आहे न का। हर 15 मिंटनि में लाइट वञे थी। इंतिज़ामिया असांखे तंग करे विधो आहे। असांजो पाणी साईं 2 महीना 3 महीना थी विया आहिनि, यको पाणी अचे ई नथो असां ॾे। लाइट बि कान्हे का। वाटर सप्लाई, पाणी पीअण, लाइट बि कोन्हे। जी ॿुधो अवां शहरनि जा वीचार। शहरनि जो चवणु आहे त सख़्तु गर्मी में कारोबार त सख़्तु मुतासिर थिया आहिनि, ॿारनि जी तालीम बि मुतासिर थी आहे, पर जेका लोड शेडिंग आहे उन लोड शेडिंग उन्हनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। जी।